आहिनि उन्हनि खे महिनत करे पंहिंजी तालीम जे हिसाब सां ऐं तरबियत जे हिसाब सां उन्हनि खे एतिरो कॉम्पिटेंसी में वञनि था जिते उहो वञी कंहिं कॉम्पिटेटिव एग्ज़ाम में वञी पंहिंजो ॾिसो थियनि था। सिंध जी सूरत हाल 18 साल खां जेका करप्ट जेका आहे टोलो वेठो आहे हर शइ उन्हनि जेका आहे सो सिंध जी कॉम्प्रोमाइज़ करे छॾी आहे। सिंध जी पंहिंजी इंफ्रास्ट्रक्चर हुजे, सिंध जी सिहत हुजे, सिंध जी तालीम हुजे। तव्हां ॾिसो त अॻे जेको आहे सो ॿार मेरिट ते वञी डॉक्टर इंजीनियर थींदा। हाणे हिननि हालत ईअं करे छॾियो आहे जेका हैंडीकैप जो एग्ज़ाम आहे उहो बि हिकिड़ो ॼणो जेको आहे सो हिकिड़ो कमर्शियल इदारो थी वियो आहे जंहिंमें पेपर फ़रोख़्त थियनि था ऐं जेके कॉम्पिटेंट ॿार आहिनि उहे उन पंहिंजे ख़रीद फ़रोख़्त में शामिल नथा थी सघनि या उन्हनि जा वालिदैन एतिरा रिसोर्स नथा करे सघनि। उन में बि उहा ई चंद अशराफिया या चंद उहे ई करप्ट सिस्टम जा माण्हू आहिनि जेको उन जो फ़ाइदो वठनि था। ऐं मां सम्झां थो त पूरे पाकिस्तान में ईअं न आहे जीअं सिंध में आहे। सिंध जे अंदरि जेका कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स आहिनि इहो वाहिद हिकिड़ो मौक़ो आहे जिते मेरिट वारो ॿार मेरिट वारो नौजवान उहो पंहिंजे मेरिट जी बेसिस ते जेको आहे सो एग्ज़ाम पास करे ऐं उन सिस्टम जो हिसो थिए थो। पर हिकिड़ी मां सम्झां थो त वॾो अलमियो आहे सिंध सां जेके हिकिड़ा माण्हू वेठल आहिनि त सदाईं या कहिड़ी मेरिट आहे त साॻी फैमिलीज़ जा ॿार हर उन एग्ज़ाम में जेको आहे सो पास थियनि था। ऐं खोड़ अहिड़ा पंहिंजो तव्हां ॾिसो पंहिंजा एग्ज़ाम्पल्स आहिनि त जिते सिंध पब्लिक सर्विस कमीशन उन्हनि ॿारनि खे फेल करे थी उहे ई ॿार वञी फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जी टेस्ट जेको आहे सो पास कनि था। हिन जे अलावा मुख़्तलिफ़ वफ़ाक़ी इदारनि में जेके टेस्ट थियनि था उहे पास कनि था। त हे सॼो निज़ाम जो जेको आहे सो मसइलो आहे जेको सिस्टम जो मसइलो आहे मां सम्झां थो राशिद साहब जन गॾु आहिनि ऐं सदाईं सिंध जी हक़नि जी ॻाल्हि ते राशिद महमूद सुबेर साहब पंहिंजो जेको आहे सो एन जी यू आहे उहो हिकिड़ो मौक़िफ़ रखियो आहे माण्हुनि जी बेटरमेंट जे लाइ। ऐं अॼु राशिद साहब सां गॾु मां बि हाज़िर थियो आहियां हिननि नौजवाननि जी हिकिड़ी दिलजोई करण जे लाइ। ऐं इनशाअल्लाह असांखे उमेद आहे त हीअ जेका हिकिड़ी नौजवाननि जी जेका हिकिड़ी सोच आहे इहा इनशाअल्लाह ईंदड़ वक़्त में हिकिड़ी तहरीक थींदी इनशाअल्लाह। मतिलबु मां सम्झां थो त हिन महिल नौजवान वॾे में वॾो जेको आहे सो पंहिंजो हिन मुल्क में हिकिड़ो पावर आहे। वॾे में वॾो हिकिड़ो हिन मुल्क जो नौजवाननि जो हिसो आहे। मां सम्झां थो त तक़रीबन 58% अॼु उहो ई नौजवान आहे जेको अंडर 40 आहे ऐं उन्हनि में हिकिड़ी जुस्तजू जो बि एलिमेंट थिए थो हिकिड़ी बहितरी जे लाइ बि उहे निकिरनि था। त मां हुक्मरान खे चवंदुसि त ईअं न थियो जो उहे ई नौजवान उथी सुभाणे तव्हांजे जेको आहे हिननि करप्ट जेके निज़ाम जे ख़िलाफ़ उथी तव्हांजे किचन मां वठी तव्हांखे गेले खणी ॿाहिरि कनि। उन ॾींहं खां ॿुधजो त जॾहिं तव्हां सिंध में अहिड़ो माहौल पैदा कयो था त जिते नौजवान पंहिंजे हथ में कानून खणी तव्हांजे जेको आहे सो हिननि इक़्तिदार जे अबाननि मां तव्हांखे कढी करे ॿाहिरि करे हिन जे करे जेका बि असांजे आइन मुताबिक़ जेके बि हक़ूक़ मिलियल आहिनि उहे आइन जे मुताबिक़ हक़ मिलणु खपनि। हिन में सिंध पब्लिक सर्विस कमीशन में जेका हिकिड़ी ट्रांसपेरेंसी आहे मतिलबु 2013 में बि इहा शइ थी त साईं पेपर लीक थिया ॿी शयूं थियूं वोटरनि खे जेको आहे सो पंहिंजो वेरीफाई कराया उहे पेपर्स जेको आहे सो उहे काथे न काथे फौजरी थियल हुई। उन खां पोइ री एग्ज़ाम्स थिया वरी 2020 में बि साॻी ॻाल्हि थी त मुसलसल इहो ई हिकिड़ो इदारो आहे जेको
मां सम्झां थो त नौजवाननि जी मेरिट जी रकाब करे थो। अॼु हिते आया आहियूं ऐं मां सम्झां थो त हिकिड़ो हे ईअं न सम्झो त हे 5-20 नौजवान चंद नौजवान, पर हे सिंध जे हर नौजवान जी दिल जी उमंगनि जी जेको आहे सो नुमाइंदगी करे रहिया आहिनि। इंशाअल्लाह मां वरी बि हिननि सां जेको दोस्तनि सां असांजी पूरी सपोर्ट बि आहे। इंशाअल्लाह असां राशिद साहब सां गॾिजी इंशाअल्लाह ॿिया बि जेके सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि खे बि हिन शइ ते एतमाद में वठंदासीं। ऐं इहो जेको हिकिड़ी नाइंसाफ़ी थी रही आहे, हिन नाइंसाफ़ी जे लाइ मां उहा ई ॻाल्हि वरी बि कयां थो त इहा एतिरी न वधायो जो सुभाणे हे जेको आहे सो नौजवान उथी करे पंहिंजो फ़ैसिलो पाण करण ते हलिया वञनि।